नादरीन धरती टाइम ऑनलाइन न्यूज़ सां गॾु आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं पिया सोबो देरो खां ज़हूर हुसैन जामड़ो जी रिपोर्ट मुताबिक़ गंबट मां अगवा थियल सवेरा खोड़ो मोटाए ॾियो न त अगवा कराईंदुसि। बासर अब्दुल जब्बार शाह मालकनि मथां कूड़ा केस दाख़िल, ॻोठ ते हमले जूं धमकियूं। कुझु वक़्तु अॻु गंबट मां सावरनि जे घरां गुम थियल सवेरा खोड़ो जेका अगवा खां 4 महीना पोइ बाज़ियाब थी हुई, उन जो केस अदालत में हली रहियो आहे। पर हिकु बाअसर अब्दुल जब्बार शाह सवेरा जे सहुरे मुमताज़ खोड़ो सां गॾिजी सवेरा ऐं संदसि पीउ रियाज़ खोड़ो ऐं संदन ॻोठ जे चङे मुड़ुसु मोहम्मद राशिद खोड़ो मथां कूड़ा केस ठाहिण शुरू कया। कुझु ॾींहं अॻु गंबट थाणे ते ऐं काल टंडो मस्ती थाणे ते उन्हनि मथां कूड़ा केस दाख़िल कराया आहिनि। सवेरा खोड़ो सहाफ़ियुनि खे ॿुधायो त मूंखे अब्दुल जब्बार शाह अगवा करायो हो, जेको हिन वक़्तु धमकाए थो त केस तां हथु खण, वापसि सावरनि ॾे अच, न त ॿी सूरत में तुंहिंजे पीउ खे क़तूल कराईंदुसि ऐं तुंहिंजे घर ते हमिलो कराए तोखे ॿीहर अगवा कराईंदुसि। मासूम न्याणी सवेरा खोड़ो IG सिंध DIG सखर ऐं SSP खैरपुर खां घुर कई त बाअसर अब्दुल जब्बार शाह मां असांखे जान जो ख़तरो आहे ऐं मुंहिंजे वारसनि मथां कूड़ा केस दाख़िल कराए रहियो आहे। असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं दाख़िल कूड़ा केस ख़तमु कया वञनि। मुंहिंजो नालो सवेरा आहे ऐं मूंखे पंहिंजे मुड़ुस ऐं सहुरे अगवा करायो हुयो घर मां। उनजो सहूलियतकार जब्बार शाह आहे, जंहिं वटि मूंखे रखियो वियो हुयो ऐं उन मूंखे खपाइण बि चाहियो, पर कोर्ट जो फोर्स पियो, जंहिंजे करे उन मूंखे आज़ादु कयो। ऐं वरी उहो मूंखे वराए धमकियूं थो ॾिए त तूं जे ऐं तुंहिंजे घर वारनि खे मां तोखे अगवा कराईंदमि ऐं तुंहिंजे पीउ खे या असांजे ॻोठ जो वॾो आहे मोहम्मद राशिद खोड़ो, उनखे मां माराईंदुमि। मां अदालत खे अपील थी कयां त मूंसां इंसाफ़ कयो वञे ऐं उनखे सख़्त खां सख़्तु सज़ा ॾिनी वञे। ऐं मोहम्मद राशिद खोड़ो ते कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि ऐं उन ते कल्ह बि टंडो मस्तीअ में कूड़ो हिकु केस दाख़िल कयो वियो। SSP DIG खे मां अपील थी कयां त असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे, मुंहिंजी जान खे ख़तरो आहे। सिंध IG खे सिंध अपील कयूं त असां DIG खे SP खे त असांखे ख़तरो आहे, हिनखे असांखे तहफ़ुज़ मिलियो वञे असांजे ॻोठ वारनि खे। असुल में मुंहिंजी न्याणी सवेरा खे अॻु साल थियो आहे, अगवा करे वियो हिन जो मुड़ुसु ऐं सहुरे पंहिंजे जब्बार शाह जे हथ ते। जब्बार शाह ऐं उन बंदि कई नाक, बंदि करे रखियईं। उन खां पोइ त कोर्ट जो नोटिस कढायासीं, कोर्ट सां सहूलियतकार कई, जंहिंजे करे असांखे वापसि मिली। हाणे जब्बार शाह बि चवणु चाहे त तव्हां इन जे मुंहिंजे केस तां हथु खणी वञो, न त तव्हांखे मां माराईंदुमि। अॻु में छा कयो हाणे छा। ऐं ॿियो असांजो ॻोठ जो चङो मुड़ुसु आहे मोहम्मद राशिद, उन ते बि हिन कूड़ा केस कराइण, उहो असांजी मदद करणु थो चाहे ख़ुदा कान, त उन ते बि हे कूड़ा केस कराइण 2-3 FIR कराई अथई। उहे कूड़ियूं निकितियूं। नेठि कल्ह टंडे मस्तीअ में वियो आहे, उते वञी FIR कराई अथई त मुंहिंजा सामान खणी वियो आहे, हीअं खणी वियो आहे। असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं असां सां तहफ़ुज़ मिलियो वञे ऐं असांखे ख़तरो आहे हिन मथां सुभाणे परीहं असांजे मथां हमिलो कंदो ऐं असांजो को न को नुक़सानु कंदो। असांखे बसि तहफ़ुज़ मिलियो वञे। असां ग़रीब आहियूं, मिसकीन आहियूं, ॿियो असां वटि कुझु बि कोन्हे। असां गवर्नमेंट खे अपील था कयूं।